آپ دیکھ رہے ہیں ملک کا سب سے زیادہ دیکھا جانے والا نیوز چینل سچائی نیوز. ناظرین لاڑکانے میں اساں بریکنگ نیوز شیئر کندا ہلوں تو لاڑکانے ویجھو ڳوٺ دھامرا میں ڳوٺ جي معزز رضوان دھامرا جي گھر میں 8 ہٿيار بند داخل تھی گھر دڙن کے ہٿيارن جي زور تے يرغمال کرے گھر بھاتين تے تشدد بعد 10 لک روڪ رقم 5 تولا سون موبائل فونوں ۽ مهران کار کاهي فرار ٿي ويا. وارثن جو میڈیا ڏانهن سخت احتجاج. SSP لاڑکانا مسعود احمد بنگش ۽ DIG لاڑکانا ناصر آفتاب کان فوری انصاف ڏيارڻ جي گهر. ناظرین ودھیک وارثن سچائی نیوز ॾانهن احتجاج کندے پنهنجا تفصیل هن ريت ڏنا. السلام علیکم ناظرین، ان وقت اساں لاڑکانے ویجھو ڳوٺ دھامرا میں موجود آहियूं. اوهان کي ٻڌائيندو هلاं ته هتي تازو 3 ڏينهن اڳ हिकिड़ो वॾो क्राइम थियो आहे. हिन डिस्ट्रिक्ट जो SSP مسعود بنگش صاحب आहे ऐं हितां जो PS धामरा जो जेको SHO आहे अली हसन मुगेरी साहब आहे. उन जे हद में राति जे टाइम में चंद ॾोहारी हिकिड़े घर में घर भातियुनि खे यरगमाल करे तशदुद करण खां पोइ हितां घर मां अलाह ताला ॿुहारे विया आहिनि, जंहिं सबबु घर वारा घर भाती इंतिहाई परेशान आहिनि. अव्हां खे वधीक उन्हनि वारसनि खां हाल अहिवाल ॿुधायूं था त उहे छा था चवनि. जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. जीअं त धामरा में 3 ॾींहं अॻु जुमे छंछर जी राति ते 4 बजे सुताई पियासीं त जेको आहे सो 7 ॼणा जेको आहे सो मुसल जेको आहे औज़ारनि सां ऐं उनखां अलावा जदीद जेको आहे सो दरनि जी कटर ऐं उनखां अलावा जेको आहे सो ड्रिल मशीनियूं ऐं सोन जा जेके से औज़ार चेक करण वारा सां जे घर में घिरी ऐं घर भातियुनि खे दरवाज़ा भञी ऐं ताला भञी जेको आहे सो असांखे हिकु कमरे में बंदि कयो वियो. उनखां पोइ क्लेशन जे ज़ोर ते ऐं राइफलुनि जे ज़ोर ते सभिनी खे जेको आहे हथ ॿधी ऐं बंदि कयो. नंढड़ा मासूम ॿार जीअं त जेको आहे सो रोई रहिया हुआ, क़ुर जा वास्ता ॾेई रहिया, अलाह जा वास्ता उन्हनि खे, पर हू बेदर्दीअ सां ज़ालिम जेको आहे सो असां सां जेको आहे सो हिकिड़ो नारवा सलूक करे पहचानो तशदुद जे जेको आहे सो तरीक़े सां असां सां जेको आहे सो नाजाइज़ी कई. ऐं उनखां अलावा असां ते जेको आहे सो जेके घर जो अल तल हो 11 लख कैश जी जेको आहे सूरत में जेको आहे सो हिकु गाॾी खपायल हुई, उन जा पैसा पियल हुआ. ऐं उनखां अलावा ॿी सेफ में सोन मौजूदु हुयो जेको आहे सो 4 तोला ऐं कुझु नंढड़नि ॿारनि जा जेके वालड़ियूं थींदियूं आहिनि उहे हुयूं. ऐं उनखां अलावा 50,000 ॿिए सेफ में पियल हो ऐं लटो कपिड़ो वग़ैरह जेको आहे सभु अलाह ताला खणण खां पोइ हिकिड़े नंढड़े सां जेको आहे सो जेको आहे विड़िया बि. उनखां अलावा इहे धमकियूं ॾिनो त जेको तव्हांखे करिणो आहे कजो ऐं हुकूमत खे तव्हांखे जेको ॿुधाइणो आहे उहा बि हुकूमत खे तव्हां वञी ॿुधाइजो. असां जेको आहे सो खुलेआम सरेआम जेको आहे सो पंहिंजो जेको आहे सो हीउ तव्हांखे चैलेंज ॾेई था वञूं. असांजी हुकूमत जो जेको आहे सो इहा ना हली आहे जो जेको आहे सो को बि हिन वक़्त ताईं उन्हनि खे जेको आहे सो ॾोहारनि खे पकड़ण में जेको आहे सो नाकाम थी चुकी आहे. ऐं राति जो जेको आहे सो उहा राति न आहे जंहिंमें चौधारी जेको आहे सो 10 ॼणनि जो 20 ॼणनि जो टोलो जेको आहे सो 2 में कंहिं ॻोठ में कंहिं हिक में जेको आहे सो या मोटरसाइकिल फुरे रहिया आहिनि. आख़िर ही इंतिज़ामिया जेको आहे सो कहिड़ी निंड जेको आहे सुतल आहिनि. मासूम ॿार ड्रिज जे ख़ौफ़ खां ॿियनि घरनि में राति जो सुम्हनि था त अलाए छा थींदो जेको आहे सो ॿीहर आख़िर असां कंहिंखे जेको आहे सो दाह ॾियूं. जी SSP مسعود بنگش صاحب، آپ سے ہم یہ دردمندانہ اپیل کرتے ہیں کہ بنگش صاحب آپ کے ڈسٹرکٹ میں یہ کیا ہو رہا ہے؟ آپ کے ڈسٹرکٹ میں ایک گھر کے اندر چند ڈاکو رات کو گھس جاتے ہیں اور گھر والوں کو یرغمال بنا کے اور لوٹ مار کر کے فرار ہو جاتے ہیں، اور آج چوتھا دن ہے آپ نے ابھی تک کچھ نہیں کیا. بنگش صاحب آپ کا ایک بہت بڑا نام ہے، آپ اپنے نام کی لاج رکھیں. آپ کے علاقے میں آپ کے ڈسٹرکٹ میں اتنا بڑا کرائم ہوا ہے اور ابھی تک اس کے حوالے سے کوئی بھی پیش رفت ہمیں نظر نہیں آ رہی. گھر والے بہت مایوس ہیں اور اندر ایک بہت دکھ والی کیفیت، لیکن وہ جو کرمنل لوگ ہیں ان کو کوئی سزا نہیں ہوئی. تو یہ گاؤں والے اور یہ ورثہ آپ سے یہ امید اور توقع رکھتے ہیں کہ فی الفور ان کرمنلز کو گرفتار کر کے آپ کیفر کردار تک پہنچائیں گے. آخر ॾोहारनि खे एतिरी हिमत कीअं थी जो हू जेको आहे घर में घिरी करे एतिरो सारो जुर्म करण ते आज़ादी इंतिज़ामिया जी सही लापरवाही आहे. हिन महिल ताईं जेको आहे सो 3 ॾींहं आहे, चोथों ॾींहुं आहे, कुझु बि न थियो आहे, रिकवरी बि न थी आहे, का ॻाल्हि न माण्हू कोई पकड़ियो आहे. सम्झो साईं, इहो इंतिज़ामिया जी लापरवाही सबबु रोज़ चोर अचनि था. कॾहिं कंहिंजे दर ते बीठा आहिनि, कॾहिं कंहिंजे दर ते बीठा आहिनि. 5-8 ॼणनि जो टोलो थो अचे. हथियार लेस हथियार अथनि, क्लेशिनियूं, पिस्टल ऐं जेको आहे सो जदीद हथियार ऐं उन सां गॾु मशीनियूं इहे दरनि कटण जूं हर शइ हिन सां साण आहे.
इहो असां सां ज़ुल्म थी वियो आहे, नाजाइज़ी थी आहे। असांजे घर मां अलाह ताला सभु खणी विया आहिनि, कैश, कपिड़ा ॿारनि जा, माइनि जा, ऐं जेको आहे सो इहो सोन, हर शइ खणी विया आहिनि। हिन महिल ताईं जेको आहे का शइ थी न आहे। या हुकूमत जी नाली आहे न, असां ग़रीबनि सां कोई अहिड़ो ज़ुल्म थिए, कंहिंसां बि थिए नाजाइज़ी आहे त हुकूमत ई आहे न साईं। ॿियो त हाणे पुलिस आहे, हुकूमत आहे, असांजो उहो तदारक न करे त केरु करे। हीअ वॾी हिकिड़ी ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। महिरबानी करे असां हुकूमत खे अपील था कयूं त इन जो तदारक कयो वञे। धामरा मेन रोड ते तव्हांखे इहे वाक़े जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायूं था त हिन महिल ताईं SSP को बि एक्शन न खयो आहे, न ई को आयो आहे। ऐं धामरा थाणो असांजे घर जे वेझो आहे ऐं मेन रोड आहे, नेशनल हाईवे आहे। हिन महिल ताईं को बि अमल न थियो आहे। तव्हांखे मां इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन ॻोठ सां तालिक़ हितां जे MNA ख़ुर्शीद जुणे जो बि तालिक़ हिन ॻोठ सां आहे। हितां जो चूंडियल MNA आहे, उन खां अलावा पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे। ऐं अव्हांखे ॾुख जी ॻाल्हि ॿुधायां त उहो बि कोई MNA, कोई MP हितां जो को सियासी अॻुवान हिते माना जेको आहे हिन वक़्त ताईं को ॾुख सूर पुछण लाइ बि कोन आयो आहे। ऐं ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त असांजो MNA जेको मोहतरम ख़ुर्शीद अहमद जुणे जो साहिबु आहे, ऐं जंहिंजी सपोर्ट करण वारा असां ख़ुदि आहियूं ऐं वोट करण वारा आहियूं, ऐं राति ॾींहुं जेको आहे सो उन्हनि जे लाइ जेको आहे सो कोशान आहियूं, ऐं ख़ुसूसन पीपल्स पार्टी जा जेको आहे सो कारकुन आहियूं। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे जो उहे असांजे दर ते लंघे बि नथा अचनि। इहा नथी जेको आहे सो ॻाल्हि जुगाए। अहिड़े ॻोठ में, अहिड़े जदीद दौर में हेॾो वॾो क्राइम थियो आहे, ऐं असांजा जेको आहे सो असां सां वॾी नाइंसाफ़ी थी आहे, ऐं उहे सुतल आहिनि। छा उन्हनि ख़बर न पई हूंदी? जॾहिं त उन्हनि खे जेको आहे सो कमदार करावा जेको आहे सभु रिपोर्ट ॾींदा आहिनि की भई जेको आहे अॼु ॻोठ में जेको आहे सो हीउ वाक़ियो थियो आहे, ऐं जॾहिं उहे हेॾी वॾी ज़्यादती थिए त सुभाणे जेको आहे सो कहिड़े जेको आहे सो पंहिंजो जेको आहे सो अखि खणी ऐं कंधु खणी असां वोट वठणु ईंदा ऐं मेन रोड ते वेठा आहियूं। जेको आहे सो असां आख़िर कंहिंखे दां ॾियूं? ज़्यादातर असां पंहिंजे MNA खे चवंदासीं, MP खे चवंदासीं, जेकी असां खां वोट वठी जेको आहे इक़्तिदार में वञी ऐं पंहिंजो जेको आहे सो ऐशियूं कनि था, ऐं असांजे हिन वक़्तु ॾुख में जेको आहे सो पुछण बि नथा अचनि। सियाल साहिब जो बि इलाइक़ो आहे। सियाल जेको आहे सो असांजी जेको आहे सो पुछण खां बजाए जेको आहे सो चोरनि जी ऐं ॾोहारनि जी जेको आहे सो हेल्प करे ऐं थाणनि ते जेको आहे सो फ़ोन करे उन्हनि खे जेको आहे सो छॾाए थो। 7 ॼणा जेको आहे सो राइफल अलॻि, पिस्टल हथ में अलॻि। छा जेको आहे सो इंतिज़ामिया खे इहो जेको आहे सो सम्झ में नथी ॻाल्हि अचे ऐं उनखे इहा ललकार न आहे? जी नाजरीन, मैं लाड़काने के साथ ये गांव धामरा है, मैं वहाँ पर खड़ा हूँ और हमारे साथ हैं यहाँ के मकीन। मैं आपको बताता चलूँ कि 3 दिन पहले यहाँ पे एक बहुत बड़ा क्राइम हुआ है। ऐसा महसूस होता है कि यहाँ तो जंगल का कानून है। जंगल में भी ऐसा नहीं होता होगा कि एक घर में 6 से ज़्यादा डाकू हथियारों से लैस होकर घर वालों को यरगमाल बनाकर उनको लूटते हैं। घर में बच्चे हैं, ख़वातीन हैं, बूढ़े हैं, बीमार हैं, उनके ऊपर क्या गुजरती होगी। और मैं आपको ये बताता चलूँ कि इस तरह का वाक़या यहाँ पे एक अनोखा वाक़या है और पहली बार हुआ है। और यहाँ पे मैं आपको ये भी बताता चलूँ कि यहाँ इस गोट से यहाँ के MNA ख़ुर्शीद जुणे जो पीपल्स पार्टी से ताल्लुक़ रखते हैं, इसी गोट से उसका ताल्लुक़ है और इसी गोट का रहवासी है। और यहाँ का MPA जो है सोहेल अनवर सियाल है, जो कि इंटीरियर मिनिस्टर भी रहा है और आजकल मिनिस्टर भी है और गवर्नमेंट ऑफ सिंध का एक हिस्सा है। और यहाँ का डिस्ट्रिक्ट का जो SSP है मसूद बंगर साहब है। तो मैं उनसे ये पूछना चाहता हूँ, ये सवाल करता हूँ कि आपने अभी तक क्या किया है? जो ये लोग ख़ुर्शीद जुनेजो साहब और सोहेल सियाल साहब, मैं आपसे पूछता हूँ कि आपको इन लोगों ने वोट देकर आपको आगे भेजा है, MNA और MP मुंतखब किया है, इनसे इतना बड़ा वाक़या हुआ है इनके साथ, लेकिन आपने अभी तक इनसे न फ़ोन पर या आके इनसे कोई फरियाद नहीं सुनी, इनसे कोई हाल हवाल नहीं किया। तो मुझे बहुत बड़ा अफसोस है। और SSP बंगर साहब, मैं आपसे पूछना चाहता हूं कि आपके डिस्ट्रिक्ट में इतना बड़ा क्राइम हो गया और आज 4था दिन है, अभी तक कुछ नहीं हुआ, आपने कोई क्रिमिनल लोगों को अभी तक अरेस्ट नहीं किया। तो ये घर वाले और ये अहले मकीन सरापा एहतजाज हैं। ये आपसे अपील कर रहे हैं कि खुदारा फौरी तौर पर इनकी मदद की जाए और इनको इंसाफ दिलाया जाए। बहुत खैर नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।